अस्सलाम वालेकुम। अॼु मां इहो ॿुधाइण थो चाहियां सभिनी सिंधियुनि खे काफ़ी सारा माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पोस्टूं हलाए रहिया आहिनि कि सर नज़ीर खे अरेस्ट कयो वञे। त मां इहो ॿुधाईंदो हलां कि मां सर नज़ीर खां पंहिंजी ख़ुशी ख़ातिर, पंहिंजे शौक़ु ख़ातिर, राज़ी ख़ुशी मैट्रिक जो पेपर ॾियण जे करे सेक्स करायो हुयो सर नज़ीर मलाह कंडियारे वारे खां। ठीकु आहे, मां सर नज़ीर मलाह खां करायां या पूरे कंडियारे खां करायां, मुंहिंजी गांड आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हांखे कहिड़ो मसइलो आहे? तव्हां थींदा केरु आहियो मूंखां पुछण वारा कि सर नज़ीर खां छो करायो अथई? कोन कराईंदा आहिनि छा माण्हू? हिन कोन कराईंदी आहे छा? वठी वई हुअमांसि सर नज़ीर ॾे, को मसइलो कोन्हे, त पंहिंजे शौक़ ख़ातिर असांखे सॼो कंडियारो असांखे कंदो हुयो नंढे लाइ, ऐं उहा 10 साल पुराणी ॻाल्हि आहे सर नज़ीर जी। तॾहिं त मां नंढड़ो हुयुमि, गांड बि नंढड़ी हुई। इहा ॻाल्हि पई चवां त असांखे चयो थो वञे त तव्हां सिंधी छो था सॾायो ऐं सिंधी छो आहियो? सिंधी त असां आहियूं, सिंधी सॾाईंदासीं। सिंध जी नियाणी आहे हीअ, इनखे एॾियूं सारियूं ॻाल्हियूं तव्हां कमेंट में लिखो, पोइ जे अगरि असां तव्हांखे भड़वो चवंदासीं त चवंदासीं जेके नियाणियुनि खे ॻाल्हियूं ॾींदा सिंध जे नियाणियुनि खे भड़वा न हूंदा छा? ऐं हा हिकिड़ो ॿियो इंकिशाफ आऊं कंदो हलां कि मखदूमनि जी कास्ट में सिर्फ़ु असां ई मखदूम न आहियूं, असांजा ॿिया रिलेटिव्स मखदूम नौशहरा फिरोज़ में, कुंडा खाईअ में कराईंदा आहिनि, सभु कराईंदा आहिनि। सिर्फ़ु असां मखदूम न आहियूं, असांजा पूरा मखदूम चितूं आहिनि। ठीकु आहे, इन लाइ असांखे सिर्फ़ु न टारगेट कयो वञे। सर नज़ीर खां मां पंहिंजी ख़ुशी ख़ातिर करायो हो। बराए महिरबानी सर नज़ीर जी इज़त खे ऐं मुस्तिद जे पुट जी इज़त खे ईअं न उछालियो। ठीकु आहे, मर्ज़ी आहे, मां पंहिंजी गांड ॾींदो आहियां, ॿिए कंहिंजी कोन ॾींदो आहियां।